अस्सलाम वालेकुम। ये असांजो जेको आहे सिंध जो ख़ूबसूरत ऐं जेको आहे फ़नी बि आहे। माण्हुनि खे जेको हर वार मुस्कुराईंदो आहे, माण्हुनि खे खिलाईंदो आहे। फ़क़ीर आदिर बख़्शियल ऐं स्टार्ट कयो। ऐं छा हाल आहे? ख़ुशि हो? शुक्र आहे बाबा, तव्हां ख़ुशि आहियो? दुआ आहे बाबा। मां फ़क़ीर आदिर मश्कर जो पुटु, मां तुंहिंजो नालो कलंदर मश्कर फ़क़ीर। तव्हांखे भेटाई साहिब जे बबूर ॿुधायूं था। भेटाई साहिब थो चए त ही भूं पेरनि हेठे मुंहुं, ही धरती ॾिसो पेरनि जे हेठां अथव, पर मरण खां पोइ वरी मथां धरती ईंदी। बेशक ही भूं पेरनि हेठे मुंहुं, सा भूं सजणनि भर ॾिठी मुंहुं, धड़ लटियूंसि धूड़ में उभा ॾिठासूं, तीअं मिड़ई लूं उथी रोज लतीफ़ जे ओॾा न हुया अलफ़ खे। भेटाई साहिब थो चए त ओॾा न हुया अलफ़ खे, मीम खे न मञाऊं। ओॾा न हुया अलफ़ खे, मीम खे न मञाऊं, गंगा ते गेही तिलक ठाहियाऊं, उन्यूं मन लायाऊं पीरणी संदे पार जी। हाणे जी तव्हांखे खिल भोग जी कचहरी ॿुधायो। हाणे हे कुराड़े माण्हू जी मानी खाए। कुराड़ा माण्हू हे साईं घर जे बिले झंग जे बिले जी वेड़। हाणे झंग जो बिलो अचे पियो थो घर में, ॿोली घर बिले घर जे बिले घर जो बिलो हाणे दाहूं थो करे। हाणे घर जी बिली वरती हाणे मिड़ी पिया पढ़ी। हाणे करे करे असां कुतनि जूं भौंक बि कंदा हुआसीं, पेट बि उछले ॾे हे वॾे को कुतो हे असांजे बरोचनि जो कुतो वरी भौंके पियो थो। हफ़्ता जेको हाल हो महफ़िल हाज़िर में तव्हांजे आॾो असां पेश कयो आहे। जिथे जिथे असांजा दोस्त ॾिसंदा अलाह कंदो ख़ुशि थींदा, असां लाइ बि लाइक मोकिलींदा, असां बि ख़ुशि थी वेंदासीं। वग़ैरह ये असांजो चैनल आहे नोमान जमाल जे नाले सां। असांजे चैनल लाइ तव्हां छा चवंदव? मशहूरु थिए न थिए? अलाह कंदो मशहूरु थी वेंदो, असांजी दुआ अथसि तव्हांजो। तो ही ॾिसो था असांजो फ़क़ीर मशहूरु बि आहे सिंध जो ख़ूबसूरत। महिरबानी, अलाह तव्हांखे ख़ुशि करे। महिरबानी।